साफ़ी दोस्तों, सभिनी दोस्तनि ॾाढो सुठो ॻाल्हायो आहे ऐं सुठियूं तजवीज़ूं ॾिनियूं अथनि। तंहिंजे करे उन मौज़ूअ ते आउं वधीक कोन थो ॻाल्हायां। अॼु खां 3-4 महीना अॻु में 8 अक्टूबर ते असां हिकिड़ो तमामु वॾो जलसे आम कयो हैदराबाद बाईपास ते। उन में जेका मुंहिंजी तकरीर हुई उहा जिन दोस्तनि ॾिठी हूंदी, उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में गज़ा मां मिज़ाइल्स टारगेट कया विया हमास पारां इज़राइल ते। त मूं ते ॻाल्हाईंदे चयो हो त ही माण्हू ख़ुशि पिया थियनि, ख़ुदा करे ईअं हुजे, पर ही जेको एडवेंचरिज़म कयो वियो आहे, पाण त सभिनी ते ताड़ियूं वाड़ियूं वॼाईंदासीं, फ़लस्तीन सां ऐं गज़ा सां ईंदड़ कुझु ॾींहंनि में अलाए कहिड़ो हशर थिए। तंहिंजे करे मूं चयो हुते त मूंखे ख़तरो पई आहे उहा स्पीच गज़ा जे माण्हुनि लाइ बि महसूसु थिए। ओॾीमहिल दुनिया में वाह वाह हुई त मिज़ाइल लॻी विया आहिनि, हमास मैदान में आए ऐं कुचले छॾींदी इज़राइल। तव्हां सभु साञा वंद आहियो। तव्हां मां सद जे माण्हुनि खे उमेद इहा हूंदी त आरज़ी जेके तजिया थियनि था, आरज़ी जेके ख़ुशियूं मिलनि थियूं, आरज़ी जेका माण्हू ॿुॾी वञे थो, मायूस थिए थो, फ्रस्ट्रेटेड थिए थो, उहो न आरज़ी एडहॉक बुनियादनि ते तजियो करण जे बजाए उहो माज़ी जे तजुर्बनि मां सिखी सोचे त हींअर त ठीकु आहे, ही पाणी लहरूं पियो हणे, चोलियूं पियो हणे, जॾहिं इहो पाणी शांत थींदो पोइ छा थींदो? पत्थर तो उछलायो। हींअर जेका दुनिया आहे उन जे बारे में कुझु सोचणो पवंदो। सिंध ठीकु आहे, सिंध उन दुनिया जो हिकिड़ो नंढड़ो हिसो आहे, पाकिस्तान हिकिड़ो नंढड़ो हिसो आहे। हे जेके 160 माण्हू मुआ आहिनि मॉस्को में, ऐं बज़ाहिर उन जी ज़िम्मेदारी क़बूल कराई वई आहे आईसिस खां, दाइश खां। सॼी दुनिया न त सोचे पई त दाइश गज़ा ते कुझु कोन पई करे, इज़राइल जेको वॾो यलगार कयो वेठो आहे दाइश जे निशाने ते उहे कोन्हनि, ऐं दाइश वञी मॉस्को ते हमिलो कयो आहे। जेके गज़ा ते हमले जे ख़िलाफ़ आहिनि, गज़ा ते फ़लस्तीन ते हमले जे ख़िलाफ़ केरु आहिनि? रूस, चीन, मुस्लिम मुल्क। पोइ गज़ा ते हमले जे नतीजे में रद्द अमल मुस्लमाननि जो कहिड़े पासे थियणु खपंदो, ऐं हीउ ऊंधो रद्द अमल ॿिए पासे छो थियो आहे? कुझु वक़्तु अॻु में, कुझु हफ़्ता अॻु में रूस, चीन ऐं ईरान इंडियन ओशन में गॾियल मशक़ूं कयूं। रूस, चीन ऐं ईरान फ़ौजी मशक़ूं। यूक्रेन में हिननि 160 माण्हुनि जे मरण खां पोइ जंहिं जारियत सां कार्रवाई अञा वधंदी, ऐं चीन उन में ख़ामोश मददगार हूंदो रूस जो, ऐं ईरान रूस ऐं चीन सां बीठो आहे। ताज़ो जेका पाकिस्तान जी कन्फ्रंटेशन थी आहे अफ़गानिस्तान सां, ईरान सां, उन में ख़ुशि कहिड़ियूं आलमी ताक़तूं पियूं थियनि ऐं कहिड़ियुनि आलमी ताक़तुनि उन्हनि खे थधो करण जी कोशिशि कई आहे। इन ते नज़र रखी। ये अफ़गानिस्तान में जेको हमलो थियो, अफ़गानिस्तान मां हिते ऐं पाकिस्तान जी जवाबी कार्रवाई, उन खां पोइ जेको झेड़ो वधिणो हो उनखे घटाइण जी कोशिशि चीन कई आहे। तालिबान खे बि सम्झाई, पाकिस्तान खे बि सम्झाई ऐं मामले खे थधे करण जी कोशिशि कई। ऐं उन खां अॻु में जेको ईरान सां कन्फ्रंटेशन थी, उनखे थधे करण जी कोशिशि बि चीन कई त ही मुहाज़ न खुले। पाकिस्तान जो अफ़गानिस्तान सां ऐं ईरान सां नओं मुहाज़ न खुले, ऐं जेको फोकस आहे उहो गज़ा वारे पासे ई रहे जिते अॻराई पई थिए फ़लस्तीन जे ख़िलाफ़।
डाइल्यूट न थे, पाणिया थो न कजे मामले के जो हेॾा नओं मुआज़ खुली वञे। रेड सी में, गाढ़े समुंड में जेके यूरोपियन जहाज अचनि पिया, उन्हनि ते हूसी बाग़ी हमलो पिया कनि, ऐं उहे जेके हूसी या हुथी बाग़ीज़ आहिनि उन्हनि खे मदद चयो वञे थो त ईरान जी, ऐं के माण्हू चवनि था त चीन ऐं रूस ज़रिए ईरान जी आहे। उन्हनि वटि जदीद हथियारनि, जदीद रेडार, अनमेन्ड ॿेड़ियूं आहिनि, माण्हूअ खां सवाइ हलंदड़ ॿेड़ियूं। ऐं अमेरिका बि उन्हनि जे मज़ामत लाइ पाण लहण जे बजाय न्यूज़ीलैंड जी नेवी उते आंदी आहे। ऐं ॿियो रेड सी में नेवी कंहिंजी आहे? इंडियन नेवी। इंडिया जी नेवी एॾी वॾी ताक़त बणिजी, उहा ॻाढ़े समुंड में न्यूज़ीलैंड जे नेवीअ सां गॾिजी हूसी बाग़नि जे कारवायुनि खे रोकण लाइ मैदान में। इन सॼी सूरत हाल में ऐं मथां अमेरिकन इलेक्शन्स, उनमें ई पाकिस्तान जो इलेक्शन्स 6-8-10 महीननि खां वधीक जी ॻाल्हि ई कोन्हे। पाकिस्तान जी जेका बि हुकूमत आहे, जेको बि केस सीनरियो हुजे, ट्रंप जो खटण हुजे या झेड़ो हिन इलाइक़े में शिफ्ट थियण हुजे, या को नओं झेड़े जो मुहाज़ खुलण में हुजे, या IMF जे ख़तरनाक शर्तुनि जो हुजे, ऐं 12-14 महीननि खां पोइ वरी नई एक्सटेंशन जो केस खुलणो आहे। नवाज शरीफ बि वज़ीर आज़म शायदि इन करे न थी सघियो जो केतिरनि ॻाल्हियुनि ते हुनजो मौक़िफ़ थोरो सख़्तु मिज़ाज हूंदो आहे, लचकदार माण्हू खपनि। 8-10 महीननि खां पोइ चीफ जस्टिस साॻियो न हूंदो। 10-12-14 महीननि खां पोइ एक्सटेंशन जो मामलो खुलंदो। 12-14 महीननि खां पोइ IMF जी ॿी किस्त लाइ नयूं निगोसिएशन्स थींदियूं, ऐं अमेरिकन इलेक्शन थी चुकी हूंदी, ऐं दुनिया जी सॼी सूरताल नए फेज़ में दाख़िल थी चुकी हूंदी। उनमें पाण जे इलाइक़े में वेठा आहियूं, उहो गणप में ई कोन्हे, पाण के एजेंडा जो हिस्सो ई कोन्हे। जेके वॾा वॾा फ्यूडल्स, ट्राइबल हेड्स कचहरियुनि में, मीटिंग्स में, दावतुनि में मिलंदा आहिनि, उन्हनि खे आऊं वेही नंढड़ी ॻाल्हि, असीं नंढड़ी ताक़त वारा ग़रीब मिसकीनड़ा माण्हू, न असां गजगोड़ करण वारा, न असां वटि हथियार, न असांजा पंहिंजा अबनि ॾाॾनि जा तक, न असांजी बिरादरियूं 50-50 लख माण्हुनि वारियूं, न असांजूं 2-3 एकड़ ज़मीनुनि जूं केटियूं जिते हारी हुजनि असांजा 50-60 लख। उहे नंढड़ा माण्हू कॾहिं कॾहिं मिसकीनड़ा सम्झाईंदा आहियूं उन्हनि खे त बाबा 70s में बेनज़ीर साहिबा निस्बतन किन ॻाल्हियुनि ते, अक्सर ॻाल्हियुनि ते ग़लति पॉलिसीज़ हुअण जे बावजूद, किन ॻाल्हियुनि ते के अहिड़ियूं पॉलिसीज़ इख्तियार कंदी हुई भुट्टे साहब वांगुरु, जेके एस्टेब्लिशमेंट खे क़बूल न हुयूं। ॿियो उनजी जेका लेवल हुई इंटेलेक्चुअल, उन जेको कद काठ हो, उहो बि अणवणंदड़ हो केतिरनि माण्हुनि लाइ। तंहिंजे करे उन जे मुक़ाबले में सिंध जूं जेके ॿियूं धुरियूं हुयूं, उन्हनि जो स्पेस ठहियो थे। जॾहिं बेनज़ीर साहिबा 88 में या 90 में या 93 में या 97-98 में इन ॻाल्हियुनि ते डिसएग्री कयो थे, त साम्हूं जेके ॿियूं धुरियूं हुयूं सिंध में, वॾेरनि जूं, जागीरदारनि जूं, उन्हनि घटि ऐं बहितर शर्तुनि ते एस्टेब्लिशमेंट जूं ॻाल्हियूं मञियूं थे, ऐं किन ॻाल्हियुनि ते कंप्रोमाइज़ वधीक बहितर कयो थे, तंहिंजे करे उन्हनि लाइ स्पेस ठहियो थे। हाणे जेको आसिफ अली ज़रदारी साहब आहे, उनजा त के शर्त शुरू ताईं कोन, न उनजो को आलमी स्टेचर आहे, न उनजी का बैनुल अक़वामी नॉन अलाइंग मूवमेंट, फलाणो स्वीकारनो, यासिर अरफात, ऑक्सफोर्ड यूनियन ऐं ॿिया उनजा के पस मंज़र कोन्हनि, उन्हनि जा के वॾा टारगेट्स ई कोन्हनि। उन्हनि खे पाकिस्तान जी वज़ारत उज़मा सां बि दिलचस्पी कान्हे। उन्हनि खे नंढड़ी शइ खपे त
त पोइ उहा नंढड़ी शइ उन्हनि खे ॾियण में एस्टेब्लिशमेंट खे कहिड़ी तकलीफ़ आहे? हिकिड़ो सॼो सूबो जंहिंमें वसीला हुजनि, उन में हिकिड़ा नंढड़नि माण्हुनि जो टोलो उहे सभु शयूं बिना शर्त शरूत जे नंढड़ी क़ीमत में वॾी शइ ॾियण लाइ तयारु हुजे, त पोइ उनजे साम्हूं ॿी के धुर जी ज़रूरत छो आहे? ॿी के धुर खे अचणु छो ॾिजे? फर्स्ट क्लास आहे, वेठो आहे ज़रदारी साहब। कल ठठे में 1000 एकड़ ज़मीन ॿी घुरी आहे वफ़ाक़ी हुकूमत, वो 50,000 एकड़ हिकिड़ी। इरसा, पाणी, वसीला, रोज़गार, कोयलो, पेट्रोल, तेल, गैस, जीअं चवनि था तीअं ज़रदारी साहब करे थो ऐं संदसि टीम करे थी। उन में ॿिए के माण्हू जो स्पेस आहे छो? ॿिए के डेमोक्रेसी में प्लेस छो मिले? तंहिंजे करे इहा ज़रूरत मुसलसिल ऐं मुस्तक़िल मिज़ाज तौर ते न रहंदी, तब्दील थींदियूं हालतूं। पर हिन वक़्तु एग्ज़िस्टिंग सिचुएशन इहा आहे त ज़रदारी साहब सस्ते अघ ते ॿियो 100 रुपया 200 रुपया घुरे 10 रुपया किलो पियो ॾे सदड़ी अंब, त पोइ 10 रुपये किलो वारे खां वठंदासीं नसीम नगर चौक तां अंब, उहो ॾे पियो। तंहिंजे करे ज़रदारी साहब हींअर बहितरीन ऑप्शन आहे आलमी ताक़तुनि लाइ बि, पाकिस्तानी एस्टेब्लिशमेंट। हिकिड़ो ॿियो नंढड़ो फ़र्क़ु आहे, सॼी दुनिया में पाड़ेसरी मुल्क खणो इंडिया, इंडिया जी जेका सिविल सोसाइटी आहे या जेका क़ौमी दर्द रखंदड़ धुरियूं आहिनि ऐं जेके माण्हू आहिनि, उहे कांग्रेस जे हाराइण ते नाख़ुशि थियनि था, तकलीफ़ थियनि थी। जेके लिबरल प्रोग्रेसिव डेमोक्रेटिक माण्हू आहिनि चवनि था त बीजेपी छो पई खटे, कांग्रेस छो पोयां आहे, अरविंद केजरीवाल छो गिरफ़्तार थियो, छो काफ़ी वक़्त खां ख़ालिदा ज़िया खे स्पेस छो कोन थो मिले, छो फलाणो माण्हू कोन थो अचे। सिंध निराली आहे जिते जे सभिनी जी ॻाल्हि कोन पियो कयां, मिडिल क्लास जा केतिरा हिसा ख़ुशि था थियनि। हाँ, पीपुल्स पार्टी दसे छॾियो, अबा फलाणनि खे केराए छॾी, पीपुल्स पार्टी वरी अची वई, कोन चढ़िया न, केराए छॾियो न, ख़ुशि था थियनि, इंजॉय था कनि। माना सिंध जी प्रोग्रेसिव लिबरल सिविल सोसाइटी वॾे शान ऐं मान सां वकील, डॉक्टर, इंजीनियर, सहाफ़ी, कलमकार, सिविल सोसाइटी, NGO ख़ुशि थी थिए, छाकाणि त पीपुल्स पार्टी एॾा बेदा बच्चा ऐं आना करे वई आहे, लारवा एतिरा पैदा करे छॾिया अथसि 15 सालनि में। उहो केतिरा स्नेल आहे, केतिरा सामूंडी ऐं दरियाई वञी ॾिसंदो यूट्यूब ते, उहे जॾहिं बेदा ॾियणु शुरू कंदा आहिनि त हिकिड़े कलाक में 2,000 बेदा निकिरंदा पिया आहिनि। एतिरा बेदा बच्चा ॾिना आहिनि पीपुल्स पार्टी, आना ॾिना आहिनि। पाण रुगो ॾिसूं था त नौकरी में आहे या कोन्हे, या ही कलमकार आहे या वकील आहे, नौकरी में कोन्हे। सिविल सोसाइटी अॻवान जी पुठी जी धी लॻी पई आहे नौकरी में, बिजली जो कुंडो लॻो पियो आहे जंहिंमें 3 AC हलनि पिया, उनजो बिल कोन थो ॾे। सियासी कारकुन जो पुफियो चाचे जो पुटु फलाणो उते आहे, मीटर रीडर आहे, के 2 एकड़ ज़मीन किथे फॉरेस्ट में कचे जी खयल आहे, के वकील जी, के सहाफ़ी जी, हाई कोर्ट जे जज जी रिटायरमेंट वेची आहे, उनखे ट्राइब्यूनल में वञिणो आहे। SSP के रिटायर थियण खां पोइ किथे का ज़मीन या 4 पेट्रोल पंप कब्ज़ा कयल आहिनि, उहे पेट्रोल पंप सरकारी ज़मीन ते उहे कंटिन्यू करणा आहिनि DIG IG के रिटायर थियण खां पोइ। एॾो वॾो इंटरेस्ट जो दायरेकार आहे जो दर हक़ीक़त चवनि पिया ज़बरदस्त मुतबादिल हुअणु खपे, अदा हीअं हुअणु खपे, अदा हुननि जी दिलि में ख़्वाहिश आहे। ख़ुदा करे पीपुल्स पार्टी जो वार बि विंगो न थिए, जे वियो लियो त पोइ ही कमु ॿेड़ी ॿुॾी वेंदी। तंहिंजे करे बज़ाहिर अपेरेंटली पोस्ट हिकिड़ी रखनि था, निजी कचहरियुनि में ख़ुशि था थियनि, दे फील जुबिलियंट। हाँ, पीपुल्स पार्टी केरु ते वञी ॾिसो त इलेक्शन हाराइण जे ॿिए ॾींहुं या उन ॾींहुं कहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि जिन ख़ुशि थी चयो फलाणो हाराए वियो, फलाणो किरी वियो, फलाणो। उन्हनि जी नफ़्सियाती ख़्वाहिश ॾिसो, उन्हनि जे अंदर में ख़ुशी आहे। बज़ाहिर उहे चवनि था पीपुल्स पार्टी ख़ुशि था थियनि, फलाणो किरी पियो, फलाणी किरी पई, फलाणी माई किरी पई, फलाणे 200 वोट कया, फलाणे 500 कया, फलाणे 5000 कया, फलाणे ठेको कयो, अबा फलाणे ठेको कयो, अबा फलाणे ठेको कयो। ईअं माण्हू चवंदा कांग्रेस जा हामी या इंडिया में तब्दीली जा हामी चवंदा राहुल गांधी पुछड़ो थी वियो, सोनिया गांधी पुछड़ी थी वई, फलाणो अरविंद केजरीवाल खे अहिड़ा पादर लॻाइनि, अहिड़ा मोजड़ा अथसि, हुननि खे बाहि लॻंदी, हुननि खे तकलीफ़ थींदी, उन्हनि खे साड़ थींदो त मोदी वेठो आहे ऐं उनजो मुतबादिल छो कोन क्रिएट थियो आहे।
तो सिंध जो माण्हू आम माण्हू जेको मूंखे ॾिसे पियो हींअर या जेको ॾिसंदो या ॿुधे पियो उहो सोचे तो ख़ुशी कंहिं ते था महसूस कनि, पीपल्स पार्टी जे कामयाबीअ ते या पीपल्स पार्टी जे ठेके करण ते। इन ॻाल्हि ते सोचो ऐं इन ॻाल्हि ते सोचो त ही जेके ज़िलनि में आख़िरी ॻाल्हि ॾिसो, पंजाब में मरियम नवाज़ आहे जंहिं वटि सभु इख़्तियार आहे, जीअं वणेसि थी पई। मरियम नवाज़ खे केरु रोकियो? जीअं वणेसि थी करे। होॾां गंडापुर बाख्तियार आहे, जीअं वणेसि थी करे। बोज़दार कोन हो पीटीआई में, जॾहिं इमरान ॿाहिरि हो। गंडापुर हू सभु अंदर आहिनि, गंडापुर खे फुल इख़्तियार। सिंध में इख़्तियारनि जो हिकिड़ो मर्कज़ ई कोन्हे। हिकिड़ो एसएसपी 10 करोड़ वज़ीर अला खे ॾेई अचे थो, 20 करोड़ ॿियो वठी वरी हुनजी ॿिए पासे पोस्टिंग थो करे छॾे। डीएसपी 5 करोड़ ॾेई थो अचे, 6.5 करोड़ ॿियो। मुराद शाह साहब वटि बि इख़्तियार आहिनि, फरियाल साहिबा वटि बि इख़्तियार आहिनि, आसिफ अली ज़रदारी साहब वटि बि इख़्तियार आहिनि, ऐं उन्हनि सभिनी खां वधीक इख़्तियार उन इलाइक़े जे एमएनए एमपीअ वटि आहिनि। उन्हनि सभिनी खां वधीक छो त उहे तइ करे आया आहिनि त असां हेतिरा पैसा ॾिना आहिनि, असां इहो इलाइक़ो मैनेज कंदासीं। मुंहिंजे ज़िले में ॿियो केरु फैसला छा था थियनि, असांजे त आहिनि न मूंखे वाक़ुफ़ दोस्त के साफ़ ई ॿिया फ़ैसिलो पियो थिए त मुंहिंजे इलाइक़े में फलाणे डीसीअ में हिन माण्हू छो मुदाख़लत कई, या इहो न ही फलाणो एसएसपी ॿिए कंहिं बि ज़िले में हुजे, पर इहो आहे मुंहिंजे राज भाग जो। हीअ ॻाल्हि सम्झो, एसएसपी आहे मुंहिंजे ज़िले जो, पोस्टिंग भले बदीन में कयोसि या शिकारपुर या दादू में, बदर सम्झे पियो ॻाल्हि। त उन माण्हूअ जी कल्ह असां ते डिस्कस कयो, फलाणो एसएसपी फलाणो ज़िले ॿिए जो मुक़रर ॿिए ज़िले में, उनजो आर्डर वरी ॿिए ज़िले वारो माण्हू रोकराए थो त ख़बरदार ही मुंहिंजे तरह जो माण्हू आहे, हेॾा छो मुक़रर कयो। डीसी ईअं पिया थियनि, पैसा आहिनि। जीअं गुलबदीन हिकमत यार ऐं अहमद शाह महसूद ऐं उज़्बेकन ऐं ताजिकन वटि अफ़गानिस्तान जा इलाइक़ा हुआ, तीअं सिंध जा इलाइक़ा घोटकी फलाणनि जो आहे, कंदकोट फलाणनि जो आहे, शिकारपुर फलाणनि जो आहे, सखर फलाणनि जो आहे। तव्हां ॾिसी वठो, तव्हां ॾिसो त थर में को वाक़ियो थिए उन ते घोटकी ज़िले जो वज़ीर बि कोन ॻाल्हाईंदो, शिकारपुर जो वज़ीर बि कोन ॻाल्हाईंदो, ऐं घोटकी ऐं कंदकोट में जैकाबाबाद में को वाक़ियो थिए उन ते सिजावल दादू ऐं बदीन ठटे जेके माण्हू जी मजाल न आहे, ॿिया कम कंदा, ॿियूं ख़बरूं कंदा, पर उन घोटकीअ जे उन वाक़िए ते हिकिड़ो लफ़्ज़ कोन पुछंदा, छाकाणि त इहा ट्रेस पास थींदी हुननि जे इलाइक़े में, ऐं इहा अलाउड न आहे। इहो सिस्टम इजाज़त नथो ॾे त तव्हांजो कमु आहे हिन खां। अच्छा, मिनिस्ट्री बि हीअ आहे त मिनिस्ट्रीअ मां तोखे हीअ 20 करोड़ मिलंदा जेका तोखे मंथली ॿधल आहे, मथे मिनिस्ट्री जा जेके ॿिया प्रोजेक्ट्स आहिनि उहे पैसा फलाणो माण्हू वठंदो ऐं उहो मर्कज़ में फलाणे खे डायरेक्ट पैसा ॾींदो। तूं एसी ऐं चीफ ताईं बदिली भले कजांइ, प्रोजेक्ट्स जा पैसा होॾां वेंदा, तंहिंजे करे ही पटे ते ॾिनल आहे। ऐं इस्टेब्लिशमेंट जो सां को तालुक कोन्हे त कीअं था लुटीनि कीअं था खाइनि, वास्तो ई कोन्हे। तंहिंजे करे इस्टेब्लिशमेंट ॾेई छॾी आहे, सिंध लिखी पढ़ी, ऐं नवाज़ लीग बि लिखी पढ़ी ॾेई छॾी आहे, ऐं पीटीआई बि लिखी पढ़ी ॾेई छॾी। उनजे ख़िलाफ़ पाण सभिनी खे हिकिड़ो माहौल ठाहिणो आहे ऐं जदोजहद करणी आहे, पर उहा तवील जदोजहद हूंदी। जल्दी जेको डिससेटिस्फाइड थी ऐं जल्दी मायूस थी, अदा कुझु कोन थियो, अदा तबाह थी वियासीं, कोन चढ़ियासीं, ॿेड़ी ॿुॾी वई, पोइ जॾहिं पोड़ियूं मायूं वीचारियूं छा कंदियूं आहिनि, पिटींदियूं आहिनि घर में वेही, रोज़ राड़ो कंदियूं आहिनि, उछगारूं ॾींदियूं आहिनि। पोड़ियूं मायूं नथियूं, मिस्किन जेका वीचारियूं बेवायूं हूंदियूं आहिनि, भितनि खे मथां हणी वेठा रोऊं, कुझु कोन थींदो। पाण हिन सिचुएशन खे चेंज कंदासीं, इट विल टेक सम टाइम। वरी सफ़बंदी कबी, वरी माण्हू ऑर्गेनाइज़ कबा ऐं सिचुएशन खे चेंज कबो, पर पहिरीं सॼी सिचुएशन खे सम्झणो पवंदो। महिरबानी।